बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुह। मसाइल वज़ू के सिलसिले में अज बे आम तरीन दर्स है। वज़ू के मसलन में अज जे दर्स जो पहिरियों मसलो है, जेकॾहिं मुतवज़ी जे जिस्म मां को ख़ालिस पानी वग़ैरह निकिरे तो ऐं उन सां रत या खून मखलूत नाहे, मिलियल नाहे, त उन सां वज़ू न टुटंदो आहे। जीअं पघर वग़ैरह जो पाणी आहे त उन सां वज़ू न टुटंदो आहे। ॿियो मसइलो आहे त बुर्श करण सां वज़ू में मिसवाक वारी सुन्नत अदा न थींदी। बुर्श करण जाइज़ आहे, अलबत्ता वज़ू में जेका मिसवाक करण वारी सुन्नत आहे, बुर्श करण सां उन सुन्नत जी अदायगी न थी सघंदी। ऐं टियों मसइलो आहे जेकॾहिं मुतवज़ी वज़ू कंदड़ बर्फ़ जो को टुकड़ो खणी हिन इरादे सां त मां मसो कयां मथे जो, इन बर्फ़ जे टुकड़े सां पंहिंजे मथे ते उहो बर्फ़ जो टुकड़ो घुमायईं त उन सां उन जो मसह थी वेंदो आहे। चौथों मसइलो आहे मुतवज़ी वज़ू करण वारो बवासीर जे मर्ज़ में मुब्तला आहे ऐं उन खे हर वक़्तु रीह, गैस या खून वग़ैरह निकिरंदो रहे थो, त अहिड़ो मरीज़ ऐं माज़ूर जे हुकुम में आहे जंहिं वक़्तु जंहिं बि निमाज़ जो वक़्तु दाख़िल थींदो उन निमाज़ जे लाइ वज़ू कंदो ऐं उन वक़्त जे दौरान जेतिरी बि निमाज़ पढ़ी सघे थो। ऐं जेकॾहिं रीह या खून हमेशह नथो निकिरे बल्कि वक़्फ़े वक़्फ़े सां निकिरे थो त इहो माज़ूर जे हुकुम में न आहे, बल्कि इन सां पोइ इन जो वज़ू टुटी पवंदो। इहो नवाक़िज़ वज़ू में आहे ऐं इन खे पोइ वज़ू करणो पवंदो। आख़िरी मसइलो आहे त मुतवज़ी वज़ू करण खां पोइ पंहिंजे शरीक हयात सां, पंहिंजे ज़ौजा सां, पंहिंजे घरवारी सां वज़ू करण खां बाद में लम्स कई, छूहियईं या बोस किनार कई जंहिंसां मज़ी वग़ैरह कुझु बि ख़ारिज न थी आहे त उन जो वज़ू न टुटंदो। जेकॾहिं मज़ी ख़ारिज थी आहे त पोइ उन सां उन जो वज़ू टुटी पवंदो। ऐं जेकॾहिं मुतवज़ी बलगम फिटी करे थो या बलगम जी उल्टी करे थो त उन सां बि वज़ू नाहे टुटंदो। बलगम नाक़िज़ वज़ू मां नाहे।